सॼी दुनिया में अॼु सिंधी सकाफ़त जो ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। उन जे हिसाब सां अॼु असां शाहपुर जहान या शहर में मौजूदु आहियूं, जिथे असांजे हिते इर्द गिर्द जे सॼी सिंधियुनि साथियुनि हिकु रैली शानदार रैली कढी आहे जेका सिंध जे सकाफ़त खे उजागर कंदी। ॿियो सिंध ते जेके धाड़ो हणी ऐं केनाल ठाहिया वञनि था उहे असांजे मईशत ते वॾो नुक़सानु आहे असांखे। इन करे बैनुल अक़वामी तौर ते मज़हबी तौर ते इहे नामंज़ूर आहिनि असांखे। अॼु जेको सिंध टीवी जे तरफ़ खां शाहपुर जहान में भरपूर नमूने सां जेको सकाफ़ती ॾींहुं मल्हायो पियो वञे, उन में असां मुतालबो कंदासीं त सिंधु दरिया जे मथां जेके केनाल ठहनि पिया उहे न ठहणु घुरिजनि। त सिंधु दरिया ते को बि डैम को बि केनाल असांखे बिल्कुलु मंज़ूरु कोन्हे को, सभु केनाल रद्द कया वञनि। जो कि हीअ शानदार रैली जेका क़ौमी सकाफ़ती ॾींहं ते निकिती आहे, असां इन ॾींहं ते सिंध टीवी जे तवसुत सां तव्हां पूरी दुनिया ताईं इहो पैगाम पहुचायूं था त सिंधी क़ौम जेका आहे उहा दरिया ते ठहंदड़ समूरनि केनालनि खे रद्द करे थी। जीअं त सिंधु दरिया असां सभिनी सिंधियुनि जो जियापो आहे। हींअर पंजाब सिंधु मां 6 केनाल कढे सिंध खे बंजर बणाइण चाहे थो। जीअं त पाणी सिंध में न हूंदो, सिंध में इंसानी जायूं ऐं जानवरी जायूं केतिरियूं ई मरी वेंदियूं।